हेलो आबा ए आबा तू अचे यार वरी करे हाणी 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 वञी हींअर पैसा कढा मत हाणे तूं वारी माई वई यार पैसा त मूंखां वठ हाँ हाँ तकड़ो अच तकड़ो हाँ बाबा 8000 हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे 500,000 त असांजो बि त थींदो की कोन थींदो हाँ तूं अच हाँ हाँ आउं बीठो आहियां बाबा तूं हुते जिते बीठा आहिनि पैसा कढा मां तुम्हारी माईअ खे को अलाए साझाण करणी सो त भई निकिरी हाँ पैसा मूंखां वठ त आउं वरी ॿिया माण्हू अचनि उन्ही खे तो वञी तो पैसा कढाए ॾियां हाँ तकड़ो जा बीठो आहियां हिते ए हेॾारे ए ॻाल्हि ॿुध हाँ। ए मुंहिंजी माई जा पैसा तो घणा घणा कटिया न कहिड़ी ए इहा मुआरी माई हाँ। तो घणा पैसा ॾिना न 8 ॾिनमि ने त 8 छो पोइ घणा थींदा यको 1000 रुपया तू कटिया ए अब्बा पैसा आंगूठा लॻा कोन ते हुनखे मूं मिंडतूं कराए वरी बटाटनि सां आंगूठो धुतो आमेसि तॾहिं वराए करे आंगूठो लॻुसि ए न न पोइ तुंहिंजा मूंखे दे 1000 दे छाजो 1000 रुपया ॾियां मूंखे 1000 दे नौकर आहियां न छा ई सॼो ॾींहुं असीं गांड गुलामी करियूं मिनतूं करियूं उन्हनि खे पैसा कढी ॾियूं वरी 1000 रुपया ॾियनि आंगूठो पैसा न त मूंखे ॾे वार वञी वापसि वञी जेको करणो आहे न वञी कर आऊं चाहियां थो त मूंखे पंहिंजो 1000 रुपया दे एतबार करी वधा त गंद थींदो आऊं त तूं कंदे जा मूंखे आऊं आऊं बदमाशी लाइ वेठो ईं नथा त ईअं तो चंबू हलां आऊं भेरो तो आना मुझे चाचा सा छोरे जा कम त ॾिस बाबा भलो पची वे न मुझे चाचा सा ए छॾ मुंहिंजा पैसा कटे या जेको 1000 रुपया छो पैसा कटैया तुंहिंजो साथ कुझु नहीं हालत ॾिस ए हिन पैसा 9000 रुपया 1000 मुंहिंजो ख़र्च पाणी 8000 ॾिना में हड़ पे गलाई घटो दे अचगत करे अरे मूंखे सुञाणे कोन समझाए न समझो सही ॻाल्हि आहे बाक़ी तूं कोई ईअं ॾाढो मुड़िस आयो आहे बदमाशी करे हणा ने चंपो तूं छो ठोके न हाँ मूंखे दे 500 दे छाजा 500 ॾिया ने कोने पैसा वञी जेको करणो न तो वञी कर ना यो बदमाशी ए हणे दे त ए चलो ए तू चाचा खड़ाओ चाचा खड़ाओ ए बेटा मुझे कारों में तुम्हारे आसरे ते मुंह ते पाते रखा था वाह अरे वाह बेटा किए ठोकेन से पादर ए चाचा सा जो वड़े ये थोको हुजने दस्यो वेठो ने तब जे तो किया कहे मैं बुड्ढी वनी मर रे बुड्ढी नी मर दस्यो वेठो ने हुना डालाए के मुसा फछरी गई छडिए तो आऊ चंपा अटकी भी रहे से खाई वई तुंजी भी नजर घट है हु है साओ या आऊ है साओ करे छापो फिटी ने किस्मत है एम न छडाया ने तो छूता करे चडीने चूता करे अरे मुझो भी नालो वलू वाजा है वलू वाजा इन वाजागिरी करे तो पादर खायो पट दे पियो है आ माथे हल घर मता मोचड़ा खाए मोचड़ा जे ते जाता दिमाग खराब न कर न तो चाचो करे 4 टुकड़ करे छड़ाने ओ डिचिया फिटी जे तो ने चंपू वाला ने तो ये शिकल पे फिटी दी ने आ निकर मता भरिया बे अचे पे उनके पैसा दियाना निकर चर मुझे माता देना न अबा चाचा रिश्तेदारो न हो जे चाचा न हो जे तोके खबर पई जी ने अबा चाचा बिठो सामू बिठो याने हां ठीक अबा अची वियो ए अबा मिलिया पैसा मिलिया हां बा पैसा मिलिया बच्चे शाल अबा अडो मसलो हो बा मागी के दीन के ओह नो हे सर अच्छा पूरा इन अच्छा ए परख हां ए ब हां तकड़ो सर वरी ब्या पेसन ए 3 ए 4 ए 5 ए 6 ए 7 ए 8 अच्छा सारे बाकी 500 500 तो के खबर है लेन खर्चो अच्छे तो बाबा उनन के मेहनत कैसी तड़े त दिनो करे दिनो न तरीको समझी में बाबा खर्चा वडा है न नथो समझे बुझे बचन के तो किस्मत सा जी किस्त लगी आ अमा जाए 500 खुट नहीं कोता ए त पो नौकर जा पैसा कढाया जे माईन के उते घर वेठे दियो हां खामा खादी बचने किस्मत जा नशरो कंदी तुम्हारे जी वाह 1000 नमा मुखे दे न के आउ 6000 दे मुके रद्द करे छड्यो मु 500 खाया अरे चाचा हिन जो नालो को अचे है छा अरे मु अख ॾेखारी उनखे ऑफिसर खे तॾहिं हिन जो नालो चढ़ियो आहे ए थोको उने अख ॾेखारी कम सॼो असां कयो थी तो अख ॾेखारी ए वञ खाईंदा फादर मुझे त वञ तो अख ॾेखारी त 500 न वरता ही न मूंखा हिन जो ओमणी में कढाया ने 1000 मुंहिंजो थींदो मूं नालो चढ़ायो ए तू वञ भरियो तो फिटाई खम के बाबा को वञा तो थाने दे ए तो के बेली खुदा जो वास्तो वंचन इन छोरे में छड खणी मावा 500 वञे न असी गरीब माण्हू अटे लूण में छलिया पिया 500 कटायासी ते में किरकिर हालत त ॾिसो माण्हुनि जी
ए दा मूसा अरे किस्त वाह। लगी है या એ આબા હા લગ્યા घणी लगी है આબા 9000 જીયા 8,500 9000 ની લગ્યા खुशी केड़ो बियो थी अरे अरे मिली खुदा के मजो वालो। पैसन जे पया रन्नू खाणो त घुमंदा वतो खुदा जा बंदा धंधो झाड़ी करियो धंधो झाड़ी जय छापियो चटाओ न साया न અલા નહીં મુક્કો બેડા એ ફાડે જાવ ઓ મારો છે તો ગાલ હવે કોતો કે બેડા ॾिसो त सही कच्चा ए, हूं भॼी हलियो। न धंधो न दाढ़ी सॼो ॾींहुं आफ़ी सम्झामो पैसा आया धंधो कोन्ह करियो छो ए छोरा तू हो माण्हू फिटाए छॾियो मुंहिंजो धंधो बि ख़राब थी बेटा तुंहिंजी त फिटी आहे क़िस्मत तूं सांझ घर अच जे न तोखे मुंहिंजे लाॼो न ॾिनो न त मुंहिंजो नालो बि मूंसां मुसीबत कोन्हे न लाइक तोखे अॼु ॿ थी थो छॾियां ए भेण मुंहिंजो जेको माण्हू हुजे त असां वटि वेठो ई अवां क़ौम जो नुक़सान पिया करियो हा, असांजो नुक़सान माण्हू आहे। भेनरूं उन्हनि खे को हुनर जे लाइ को मशीनूं वठी ॾियो को अहिड़ो कमु करियो पुनाईंदा भणो सॼो ॾींहुं असीं पिनाई पिया उजारे छॾियो न ठराई हाणे ईअं चंबो निकिरी निकिरी मथां ईअं हाणे पादर तूं सांझ हल तोखे सांझो घर में लाॼो ॾींदुसि नालाइक तो न हुजे न ए हाणे वञ शुक्र करे छॾिया आहिनि क़िस्मत फिटी आहे छोरे जी कीअं ख़बर कोन्हे न छोरी क़िस्मत फिटी आहे